दाऊद अहिड़ो कम करी न त पोइ दिल घुरिया पैसा मिलंदई। पैसनि जे करे चवी त मीर खे मारे उन जी क़बर लाकअप में ठाहे लाश ई गुम करे छॾियासि। न, फिलहाल मीर खे मारणो नाहे, उनखे गुम करणो आहे। किथे थो मोकिलींसि, कहिड़े ॿिर में थो लिकाईंसि, इहो तुंहिंजो कमु आहे। बाक़ी मुंहिंजो कमु मां बख़ूबी ॼाणा थो। तोखे मुंहुं मिठे करण जे लाइ मिठाई कमदार पुॼाए वेंदो। बाक़ी ॿियो कमु करण खां पोइ तोखे मिठल ख़ान पैसनि में तोरे छॾींदो, तोरे। वैसे बेफ़िक्र थी हलिया वञो। मीर खे अहिड़ी जाते तो गुम करायांसि जो रईस मूसा ख़ान त छा उनजे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी त मीर आहे किथे। पर पोयां कमु पको करे छॾिजांइ, छाकाणि त सभिनी खे ख़बर आहे त मीर खे तूं ई गिरफ़्तार कयो आहे। मूं गिरफ़्तार कयो आहे? किथे रईस? कसम सां मूं त मीर खे उन ॾींहुं आज़ादु करे छॾियो। छा छॾे ॾिनीस? रईस कये न यकीन? ओ मूं सम्झो त जाई छॾे ॾिनीस अलाए छा। ईअं ई सभु यकीन कंदा रईस मिठल ख़ान। तव्हां घबरायो न। तव्हां अञा दाऊद जा कमाल ॾिठा किथे आहिनि? हाणे अंदर आहे, राति ई कढी कयूंसि था ॿाहिरि मिलो। ओए दाऊद इएं ॾेखार के कमाल त थे मीर जो बेड़ो गर्क। पुट सुभाणे कीअं बि करे वञी मूसा ख़ान सां मिली अच ऐं सिधो चवेसि त असां तुंहिंजे करे जंजाल में पिया आहियूं ऐं मीर खे छॾाए ॾे। जे मीर नथो छॾाए सघे त नबन जो कुझु बिलो करे। ठीकु आहे बाबा, सुभाणे पहिरियां कमु इहो ई कंदुसि। साजुर निकिरी वेंदुसि रेस मूसा ख़ान ॾे। पर अदा थोरो ख़्याल सां, ही अजू वारा अॻई तव्हांजी ताड़ में वता था हलनि। भाॼई जब्बार वारनि में एतिरो दम ई न आहे जो मुंहिंजे साम्हूं अचनि। बाक़ी जे कुते वारो चोरीअ चक हणी विया त पोइ नियत अथनि। अदा तव्हांखे पंहिंजी होशियारी हुजे, कुतो ईअं चक कीअं हणंदो? भाॼई तूं छा थी सम्झी त मां अखियूं पूरे थो हलां? मां न जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहियां त मुंहिंजूं नज़रूं चारनि ई तरफ़नि खां हूंदियूं आहिनि। बाक़ी क़िस्मत फिटल हूंदी त धक हणी वेंदा, पर जे मुंहिंजी नज़र पइजी वियनि न त ईअं ॾकणु शुरू कंदा, ईअं ॾकणु शुरू कंदा जीअं चिराग खे ॾिसी गॾ रफणु शुरू कंदो आहे। मां मञा थो पुट त चिराग खे ॾिसी गॾ रफणु शुरू कंदा आहिनि, पर निखट गॾ जे लत में गोली खां बि वधीक असरु हूंदो आहे। उन जे करे उन्हनि जे लतुनि खां जेतिरो परे हूंदे ओतिरो महफ़ूज़ रहंदे पुट। चाचा इहे जी ॻाल्हियूं हिन जे सम्झ में अची वञनि त ही सुधरी न वञे। हा मां, हिन जो दिमाग़ बि गॾ वारो दिमाग़ आहे। बाबा मुंहिंजो दिमाग़ गॾ वारो न, पर लोमड़ वारो आहे, लोमड़ वारो। ऐं हथ शींहं जा चंबा। इन करे त मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे पाछूले खां बि टिजंदा आहिनि। तोलाए 2 मिनट रहे सर, 2 मिनट।
मुंहिंजो नालो खानू न पर खान आहे। दोस्त मूंखे खानू चवंदा आहिनि, पर इहो हक़ मां कंहिंखे बि न ॾींदुसि। तव्हां मुहज़ब माण्हू आहियो, इन करे तव्हांखे चवां थो त मुंहिंजो नालो बि सही वठो, खान। तुंहिंजो नालो खानू हुजे या खान, मुंहिंजे हिन सां को बि सरोकार कोन्हे। मां सिर्फ़ तोखे इहो ॿुधाइण थो चाहियां त तो लाइ हू हद आहे, हुन हद खां हिन तरफ़ अॼु खां पोइ तूं या तुंहिंजूं ॿकरियूं मां न ॾिसां। रईस, ही मुल्क मौला जो आहे। जेकॾहिं हिन तरफ़ ॿकरियूं चारियां थो त कहिड़ो ॾोह थी पियो। मुल्क मौला जो आहे, पर हिन तरफ़ वारी ज़मीन हिन मौला जे बंदे जे नाले थियल आहे। हाणे मां घणो सब्र करे चुको आहियां खान, वधीक तुंहिंजी खौंस बर्दाश्त नथो करे सघां। जेकॾहिं अञा बि न मुड़े न त पोइ लोह खे कटण ऐं मोड़ण मिठल खान खूब ॼाणे थो। रईस, मां ॼाणा थो त तव्हां लोह खे कटण ऐं मोड़ण ॼाणो था, पर लोह जॾहिं गरम थी हथियार बणिजी पवंदो आहे त हुनजी धार खे छुअण बि ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे। रईस, मुश्किल। अहिड़नि अणघड़ियल हथियारनि जा मुंहं ककोरण ऐं मोड़ण मिठल खान खूब ॼाणे थो। इन खां अॻु में मुंहिंजो कहर तो मथां किरे, मुंहिंजो तर छॾे हलियो वञ। ठीकु आहे रईस, वधीक गरम न थी। मां कोशिश कंदुसि त तुंहिंजी चुए में न अचां। कोशिश न, पर ही आख़िरी ऐलान जंग समझी छॾ। हाणे जेकॾहिं भुलिजी बि हिन जुए में ॿीहर माल काए आयो आई न त पोइ ही सॼो तर तुंहिंजे लाइ जंग जो मैदान बणिजी वेंदो। पोइ जेको मिठल खान जो कहर तो मथां किरंदो न, उनजो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे, पाण। जेको थींदो ॾिठो वेंदो। खान खे पुलिस में सुधारे न सघी त तुंहिंजे धमकियुनि खां चाटजंदो। भला घरां कुझु खाई पी आया हो या नेराने पादर खाई निकिता आहियो? वधीक तलब हुजेव त आवाने ॼाव। महिरबानी कमदार, तुंहिंजी महिरबानी। हींअर त तुंहिंजी महिमान नवाज़ी ॾिसी चुका आहियूं ऐं घणो कुझु खाई बि चुका आहियूं, वधीक तलब न आहे। ॿुध, मुंहिंजे अखियूं कुॾू करे न निहारींदो कर। कमदार ॾाढो ॾिंगो माण्हू आहे। अरे बाबा, ॿारनि जी दिलि में थो करी। पर ॾिस न परूं, वात ॻाढ़ो छोरो कमदार सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए। इन्हनि प्रकार ने करे त पधर खाधा अथसि, पोइ बि सुध रहियो त अञा कोन्हे को। बस कमदार, बस घणो थी वियो। उथ बाबा, हलो। अखियूं न ॾेखारे, कयई न पूरो, ॾेई न रतनि जी जर। कमदार, कमदार, तॾहिं ते आयलनि जी इज़त कबी आहे। बता बाबा, जेकॾहिं इज़त जे लाइक़ हूंदा आहिनि उहे तॾहिं जा मुथाज कोन हूंदा आहिनि। बाबा ने सही ख़ैर। वेहो वेहो। तव्हां सां इहा हालत कंहिं कई आहे? साईं, तव्हांजा हथ जिन माण्हुनि जे मथां आहिनि उहे हथ असां ग़रीबनि जे मथां खॼण लॻा आहिनि। साईं, जबार ऐं अजू मुंहिंजो ऐं मुंहिंजे छोकिरे जो ही हाल कयो अथऊं। को त सबबु हूंदो, बग़ैर सबब जे हू एॾो ज़ुल्म छो कंदा? साईं, असां कमज़ोर आहियूं, बसि ज़ुल्म जो निशानो बणिजूं था। ग़रीबनि खे मारण जे लाइ सबब जी ज़रूरत न हूंदी आहे, बसि असां कमज़ोर आहियूं, इन जे करे ज़ुल्म था असां। ऐसा न ॻोठ में ॿिया बि त ग़रीब आहिनि, रुगो तव्हां त न आहियो। उन्हनि सां ज़ुल्म छो नथो थिए, रुगो तव्हां सां ई छो? साईं, इहा त उन्हनि खे ख़बर हूंदी न, घुराए पुछोनि। कमदार, अचे थो अटो ॻोइण में। बता बाबा, हिन छोरे कुझु न कुझु ज़रूरु कयो हूंदो। ईअं अजू मजू वारा हरू भरू कंहिंखे तंग कोन कंदा आहिनि ऐं न को कंहिंखे पैदल हणंदा आहिनि। जबार वारनि खे घुरायो,
जेका भी हकीकत हूंदी रूबरू थी वेंदी बाबा। ठीकु आहे सन, मां जबार वारनि ॾे न्यापो कयां थो, राति उन्हनि खे घुरायां थो। तव्हां बि राति अचिजो, भई आम्हूं साम्हूं हूंदो, ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं करे वठंदासीं। जेको ॾोही थियो ॿिए खे पाप लांद वठी ॾींदासीं। ठीकु आहे साईं, पोइ असां राति ईंदासीं। कमदार जी बाबा। तूं वञ जबार वारनि ॾे, हुननि खे चवनि त राति अचनि। ठीकु आहे बाबा, चए थो अचां। पर कहिड़ा हाल अथई? बसि बाबा जीअं पिया तव्हांजी दुआउनि सां। अलाह ख़ुशि कंदी, अलाह ख़ुशि कंदी। काॾे थो वञे? हिते ई आहियां भाॼई। हिते बि काथे? बाबा ॿाहिरां चकर ॾेई मोटी थो अचां। कहिड़ो लाचार अथई? लाचार त कोन्हे बाबा, पर सॼो ॾींहुं घर में त कोन वेठो हूंदुसि। अदा भला अहिड़ो कहिड़ो लाचार अथई जो दुश्मन जे विच में थो वञी? भाॼई, जेकॾहिं घर में लिकी वेही रहियसि न त हिकिड़े ॾींहुं जब्बार वारा अची दर ते बीहंदा, पोइ उन्हनि खे मुंहुं केरु ॾींदो? चवंदा आहिनि त जेतिरो दुश्मन खां भउ कबो ओतिरो दुश्मन अची गिचीअ में पवंदो। अदा पर तोखे कहिड़ो लाचार आहे तो इन्हनि दुश्मननि जे विच में छो थो वञी? हुजे ॿार त तोखे कन खां वठी विहारे छॾियां। अछी ॾाढी सां अची थियो आहीं, अञा तोखे सम्झाईंदो रहां। अच्छी ॾाढ़ी कमाल थो करीं बाबा, मूं त अञा शादी नाहे कई। इहे ई पेर हूंदव त संग तव्हांखे केरु ॾींदो? जेकॾहिं घुरण सां संग न मिलियो न त भॼाए वञबी। भले मुड़ुस आहीं मोतबर जो तोसां छोकिरी भॼी हलण में राज़ी थी वेंदी। का आहे बाबा जेका मन ई मन में मूंखे चाहे थी, पर इकरार करण खां डिॼे थी। गरीबन के अहिड़ी मार ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई? जरूरत हुई बाबा, जरूरत हुई। बाबा जेकॾहिं इन्हनि खे पादर न लॻनि हा न त इहे कोन सुधरंदा। रईस जो न्यापो आयो हो त राति मुखों अची थी वञे, हाणे वेठा छो आहियो? वञी वञी रईस खां थी अचो। रेस जो वरी कहिड़ो कमु फाथो आहे सामे? एहसान वारा दाही हूंदा, इन्ही करे रईस घुरायो हूंदो। पोइ छा सलाह थी अदा? हलऊं? पाणे रईस मुंहुं ॾेई छॾींदुनि, असां हली छा कंदासीं? पुट वरी बि रईस जो न्यापो अथव, वञी थी अचो। न वेंदो त रईस दिलि में कंदो। ओ बाबा रईस खां असां इजाज़त घुरी पोइ इहो कमु कयो आहे, हाणे रईस नाराज़ कोन थींदो। तव्हांजी मर्ज़ी पुट, पर जेके न तव्हां पेर खया हा न, किथे वॾी मुसीबत में न वञी फासो। घबराए न बाबा, अंधा न आहियूं जो वञी खॾ में किरंदासीं। अल्लाह साईं अकुल ऐं अखियूं ॾिनियूं आहिनि, सोचे सम्झी हलूं पिया। अकुल हुजेव हा न त अहिड़ो कमु ई न कयो हा। कुझु कोन थींदो बाबा, कुझु कोन थींदो। अजाई असांजे मथे में सूर न विझ, अलाह चङा ई कंदो। साईं जबार वारा अञा ताईं न आया आहिनि। ॿुधाएसा न, जबार वारनि खे मां घुराए थो वठां, जेकॾहिं तव्हां फ़ैसिलो वठणु चाहियो था त। फ़ैसिले में जेकॾहिं जबार वारा ॾोही थिया त उन्हनि खां पापलान मां तव्हांखे वठी ॾींदुसि, पर जेकॾहिं फ़ैसिले में तव्हां ॾोही थियो ऐं जबार वारनि जे मथां के छंडा पिया त पोइ तव्हां मूं मां का बि रहम जी उमेद न रखिजो। साईं असांखे फ़ैसिलो न खपे, तव्हां बसि इहा महिरबानी कयो, जबार वारनि खे इहो चओ त राह गुनाह असां मिसकीननि जे मथां ज़ुल्म न कनि। बसि साईं जबार वारनि खे एतिरो सम्झाए छॾिजो। ठीकु आहे सन, मां जबार वारनि खे वधीक कुझु करण खां रोके छॾींदुसि, पर ॻाल्हि छा हुई जंहिं त एतिरो मामिलो खड़ो थियो आहे? साईं छोकिरो ॿारहाणी करे वेठो, इन जो इहो मक़सदु त नाहे त हुनखे जान खां मारे छॾिजे। ॿारहाणी? बोतार बाबा
ही छोरो ॿार न आहे, हिन जेका न हरकत कई आहे उन हूंदे त जब्बार हिन ते रहम खाधो आहे। जन जब्बार वारनि जी जॻह ते ॿियो केरु हुजे हा त हिन छोरे खे कारो करार ॾेई मारे छॾीनि सां। चइबो इहा ॻाल्हि आहे नंढनि में वती तो नज़र विझंदो, शर्म हया विझा वेठो आहे। साईं मां बस तुंहिंजी मुट्ठी न मरोड़ छॾियां। साईं ग़लतीअ जी माफ़ी ॾियो, अॻिते अहिड़ी का बि शिकायत न ॿुधंदमि। बुधार बाबा छोरो त हद ई टिपी वियो, जब्बार वारनि तॾहिं ते अचर कयो अथसि। कन खोले ॿुधी छॾियो, जे अॻिते अहिड़ी शिकायत मां वरी ॿुधी न त जब्बार वारनि खां पहिरियां बंदूक मां तव्हांखे हणंदुसि। न थींदी साईं, न थींदी। हाणे हलो डरो मुंहिंजे अखियुनि ॾियारो। बाबा ये छोरो ॾाढो हरामी छोरो आहे। जॾहिं खां जब्बार शादी कान कई न परूअ वटां, तॾहिं सॼो ॾींहुं इहो छोरो परूअ जे दर ते बीठो हूंदो, चोरी में अखियूं हुजो कुतो बणिसां। कमदार पहिरियों न पे ॿुधाई। मूं चयो मंगता रहंदो पर ही त बेहया छोरो निकितो सफ़ा। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, ॿिए ॾींहुं बुकी आ, तूं हिते खट ते कांभ कढियूं वेठो आ, को होश अथई? छो घर में न वेहा? हाँ बुकी आहे त कंहिं लारीअ या ट्रक जे हेठां पाण ॾेई वञी मरां? पेर कबर में मुंडी ॿाहिरि अथई, पोइ बि केॾो हयातीअ सां प्यार अथई। तूं त चाहींदो हूंदे त क़यामत ताईं ज़िंदा हुजा, क़यामत जा तॾा वेढ़िया, भली जग जहान मरे पर तूं ज़िंदा सलामत हुजे, सो तूं ॾींदे ट्रक जे हेठां पाण। खैरा ओ खैरा, अड़े कॾहिं घर में सुकून सां वेहण कोन ॾिनो अथई। राति ॾींहुं इहो पिटको अथई त मुंहुं मरे त मुंहिंजी जिंद छुटे। अलाह कदो जुग जुग जीअंदे। हा खैरां जी हयाती बि अलाह तोखे ॾींदो। मुआ खगा सुधर ओ खैरा सुधर, मुई सुधर। मुंहिंजे सुधरण खे तूं छॾ, रुगो तूं पाण सुधर। ॿीअ राति बुकी आ, ॿुधाए कंहिंखे सॾु ॾिनो अथई? अरे छॾ जब्बार वारा हलाईंदा, मां छो सॾु हलाईंदुसि? कुझु सम्झ खां कमु वठ। हाणे ॾिस, जेकॾहिं तूं पाड़े ओड़े खे सॾु ॾींदे, ॿ भाइर तोसां वेठा हूंदा त तुंहिंजी इज़त हूंदी, पर जे अकेलो वेठो हूंदे ईअं कांभ कढियूं त पोइ माण्हू तोते खिलंदा। खैरां खे छा आहे? अड़े हाणे जे चई थी त ॿिनि टिनि घरनि खे सॾु ॾेईंदुसि वञी, पर हाणे इहो त ॿुधाए न कह खे सॾु ॾियां। हाय हाय, खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। खैरां केतिरो जीअरी हूंदी जो तोखे वेठी सम्झाईंदी। अड़े हेॾे मुंहिंजो इरादो हुयो त अहसान खे बि सॼो ॾींदुसि, पर हुन सां बि फिटाए वेठा आहियूं। असांजे नाठीअ जो आहे मथो ख़राब, पते तो हर हिक सां फिटाईंदो। भला पोइ असां कंहिंखे बि सॾु न ॾियूं छा? भला ॻाल्हि ॿुध, जे अहसान खे मां परचाए अचां त पोइ जब्बार वारा गोड़ कोन कंदा? ऐं असांजी मर्ज़ी आहे, मर्ज़ी। हा असां दुश्मन खे सॾु ॾियूं या सॼण खे, असांजी मर्ज़ी थी न। पर जे हू पंहिंजो सॾु हलाईंदा त परियल तोखां मूंखां पुछी कोन हलाईंदा। पोइ जे चई थी त मां सुबुह सां वञी अहसान वारनि खे परचाईंदुसि, पर जेको मकट खड़ो थियो त उहो उन सां मुंहुं पाण ॾींदी। ऐं परियल मकट त तॾहिं खड़ो थींदो जॾहिं मां वञी मीर वारनि खे सॾु ॾेई ईंदसि। अड़े होश में त आहीं, मीर वारनि खे सॾु ॾींदी, तुंहिंजो मगज़ त जाइ आहे न। ऐं खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, खैरां सभु कंहिंखे सॾु ॾींदी, पोइ चाहे दुश्मन हुजे या सॼण, पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे, को अचे को न अचे। अड़े हेॾे जिन मुंहिंजो पटको लाथो पदर हयूं, अञा बि चई त उन्हनि खे सॾु ॾींदसि। ओ खैरा इहो कमु भुलिजी बि न कजांइ। जे ईअं कई न त तुंहिंजी धीउ जी ॼञ दर ताईं वापसि हली वेंदी। ऐं खैरां जे सिर ॾांहुं ख़ैर हुजे, जे न ॼञ दर तां मोटी वई त खैरां जे धीउ जे लाइ खोड़ मिटिरियूं सॾु सभिनी खे खैरां ॾींदी। हा पोइ चाहे आसमान फाटी पए या ज़मीन रूंबजी पवे, पर खैरां सॾु सभिनी सां हलाईंदी। और न लॻे थो तूं भंबोर खे बाहि ज़रूरु ॾींदी। ऐं खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, जेको कुझु थियो न मां पाण खे मुंहुं ॾींदसि। तूं चुप करे वेही भला खड़ो ॾिस।
ऐं जे हाणे खां वठी असां हुननि जा हुकुम मञण शुरू कया न त इहे जबार वारा असांजे मथां काब्ज़ थी वेंदा। हा ख़ैर अॼु ॾींहं ताईं कंहिंजो कोन्हे को हुकुम मञो, हाणे हिननि जे अॻियां कीअं झुकंदी? छा असांखे पंहिंजूं उम्मीदूं ऐं ख़्वाब सजाइण जो को बि हक़ कोन्हे? भाइर त भेणुनि जो नाज़ हूंदा आहिनि ऐं भेणूं त भाइरनि मथां फ़ख़्रु महसूसु कंदियूं आहिनि, पर मुंहिंजा भाइर त मुंहिंजो ई साह कढण जे पोयां आहिनि। मां पंहिंजे दिलि जो हाल ॾियां त कंहिंखे, जे सूर सलियां त आख़िर कंहिंसां। काश अम्मा ज़िंदा हुजे हा त घटि में घटि पंहिंजे दिलि जो हाल त ओरियां सां